वेलकम बैक नाज़रीन। धरती जी मेगा ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असां फयाज़ नाइट साहब जॉइन किया है। अब्दुल्ला सोलंकी भी इन वक्त ट्रांसमिशन में असां सां ॿीहर जॉइन किया है। अवां खे नतीजन असां वक्तन फ़वक्तन ॿुधाए रहिया आहियूं। धरती टीवी जी मेगा ट्रांसमिशन ज़रिए जेके मकानी चूंडियूं थियूं आहिनि उन हवाले सां अवां खे नतीजा ॿुधाए रहिया आहियूं। जी फयाज़ साहब, ॾाढो दिलचस्प नतीजो आहे मुंहिंजे ख़्याल में। टाउन कमेटी खानपुर महर जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान मोहम्मद बख्श महर साहब जेको आहे उन्हीं जे हिमायत सां माण्हू बिठाया, जॾहिं त जीडीए जो अॻवान अलीगढ़ महर साहब उन पंहिंजा जीडीए जा उम्मीदवार बीहारिया हुआ। ॿई पाण में कज़न्स आहिनि ऐं ज़ाहिर आहे इहा सरदारी घराणे में रिफ्टाई हुई। गुज़िरियल भेरे जॾहिं ज़िमनी चूंड थी हुई जंहिंमें मोहम्मद बख्श खान पाण उम्मीदवार पीपल्स पार्टी जो बीठो हुयो, अलीगढ़ महर उनजे मुक़ाबले में पंहिंजो भाइटियो बीहारियो हो। अॻूणे चीफ मिनिस्टर अली मोहम्मद महर जो पुटु साहब जेको हुयो, अली मोहम्मद महर साहब जो पुटु, पर उहो मोहम्मद बख्श महर साहब खटे वियो हो। हाणे उहो हुनजो मतिलबु आहे खानपुर तालको, उहो हुनजो घर जो तालको आहे। उते जेका टाउन कमेटी खानपुर आहे जंहिंमें 6 वार्ड आहिनि ऐं ॾाढो दिलचस्प मुक़ाबिलो थियो आहे। उते वार्ड नंबर 1 जेको आहे उते जीडीए जो अॻवान जेको आहे जीटीए जो उम्मीदवार हाकिम अली 691 वोट खणी कामयाबु थियो आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी जो उम्मीदवार इब्राहिम महर उते 529 वोट कयो। माना पीपल्स पार्टी उते पहिरियों वार्ड हारायो आहे। ॿिए वार्ड ते जेको आहे ख़ालिद समो जीडीए जो अॻवान उन 504 वोट खया आहिनि, जॾहिं त मुमताज़ गॾाणी पीपल्स पार्टी जो उन 472 वोट खया आहिनि। उहो वार्ड बि पीपल्स पार्टी हारायो आहे। टियों जेको वार्ड आहे इब्राहिम महर जेको आहे उहो जीडीए जो अॻवान हुयो, उन 603 वोट खया आहिनि, जॾहिं त प्रदीप कुमार 1267 वोट कया आहिनि। इहो माना पीपल्स पार्टी खटियो। वरी जेको आहे चौथो वार्ड जेको हुयो उनमें जीडीए जो अॻवान हुयो अमित कुमार, उन 383 वोट कया, जॾहिं त घनश्याम दास जेको आहे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हुयो उन 716 वोट कया। इहो पीपल्स पार्टी खटियो। वरी जेको आहे पंजो वार्ड जेको हुयो उनमें जीडीए अॻवान हुयो नूरमंद महर, उन 339 वोट कया, जॾहिं त पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल रज़ाक खान हुयो जंहिं 651 वोट कया। इहो टियों वार्ड पीपल्स पार्टी खटियो। वरी जेको आख़िरी वार्ड हुयो 6हों वार्ड माना उन ते जीडीए जो अॻवान हो साइन महर, उन 834 वोट कया, जॾहिं त पीपल्स पार्टी जो अॻवान जेको हुयो अब्दुल रशीद महर उन जेको आहे 1027 वोट कया आहिनि। इन तरीक़े सां माना पीपल्स पार्टी जेका आहे 6 मां जेको आहे उहे 4 वार्ड आहिनि। पहिरियां 2 वार्ड पीपल्स पार्टी हारिया आहिनि, पहिरियों ऐं ॿियों। उनखां पोइ 3हों 4हों 5हों 6हों उहे 4 वार्ड जेके पीपल्स पार्टी खटिया आहिनि। उन हवाले सां इम्पोर्टेंट आहे त घोटकी ज़िले जी सियासत में पीपल्स पार्टी जो सभ खां वधीक मुखालिफ़ जेको अॻवान आहे जीडीए जो अलीगढ़ महर साहब जेको आहे जेको उन्हीं खे पंहिंजे घर में जेको आहे संदसि पंहिंजे ई तक मां उहो तक त हाणे उनजो न आहे, छाकाणि उहो पीपल्स पार्टी जो मोहम्मद बख्श महर साहब कटे चुको आहे। तंहिंजे करे अलीगढ़ महर साहब खे पंहिंजे घर में शिकस्त आई आहे ऐं उहा जेका आहे पीपल्स पार्टी जेका आहे उहा 6 मां 4 तक वार्डन ते कामयाबी हासिल कई आहे। इन तरह सां उहा यूनियन जेका टाउन कमेटी आहे खानपुर महर उहा पीपल्स पार्टी जे हिसे में आई आहे। मीरो खान जे बारे में तव्हां ॿुधाए चुका आहियो। 4 वार्ड आहिनि, 4 पीपल्स पार्टी स्वीप कया आहिनि। हिज़बुल्ला गोपांग साहब, लियाकत अली अबड़ो साहब, शहाबुद्दीन भट्टी साहब, सिराज अहमद तुनियो साहब, इहे पीपल्स पार्टी जा जेके 4 वार्ड हुया। 4 वार्ड मीरो खान टाउन कमेटी जा उहे 4 पीपल्स पार्टी खटिया आहिनि। जॾहिं त जाम साहब टाउन कमेटी जेका आहे डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में उनमें भी 4 वार्ड हुआ, उते भी पीपल्स पार्टी जेको आहे अब्दुल्ला खान शर 504 वोट खणी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब। वार्ड नंबर 2 ते पीपी उम्मीदवार गुलाम मोहम्मद बिरोही साहब 588 वोट खणी कामयाब थियो। वार्ड नंबर 3 ते पीपी उम्मीदवार अमानुल्लाह बुगटी 550 वोट खणी कामयाब थियो। वार्ड नंबर 4 ते पीपी उम्मीदवार हादी बख्श लाशारी 816 वार्ड। इहो टाउन कमेटी भी टोटल पीपल्स पार्टी स्वीप कई आहे। कंबर जेका आहे म्यूनिसिपल कमेटी 15 वार्डन ते मुश्तमिल ऐं उनजो रिज़ल्ट तव्हां पहिरियों ॿुधाए चुका आहियो, पर उनमें ॾाढी इंट्रेस्टिंग ॻाल्हि इहा आहे त उते हिकिड़ो आज़ाद उम्मीदवार त कामयाब थियो आहे, पर उते पीटीआई जा बि 3 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। 15 मां यानी 11 जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी कया आहिनि, जेको जंहिंमें जॾहिं त हिकु जेको आहे आज़ाद उम्मीदवार 3 पीटीआई जा अॻुवान जेको आहे उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। त उन हवाले सां कंबर जेका टाउन म्यूनिसिपल कमेटी आहे उहा भी पीपल्स पार्टी वॾे मार्जन ते उते कामयाबी हासिल कई आहे। भिरिया सिटी जा 6 वार्ड आहिनि, उते पीपल्स पार्टी जेके आहिनि 6 मां 5 वार्डन ते कामयाबी हासिल कई आहे,
शाहनवाज जोड़े जो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हो 881 वोट किया आहिनि ऐं पीपल्स पार्टी हिकु ते आज़ाद उम्मीदवार थियो आहे उहो सैयद अमीर अली शाह आहे जंहिं 810 वोट किया आहिनि ख़ातून जेका कैंडिडेट हुई पीपल्स पार्टी जी उहा वार्ड नंबर 3 ते हुई उन जेको आहे 307 वोट किया आहिनि अल अब्बास मेमन साहब पीपल्स पार्टी जो जेको आहे उम्मीदवार हो उन 638 वोट किया आहिनि अली शेर राजपूत साहब जेको आहे 478 वोट पीपल्स पार्टी जे पारां खणी उन वार्ड ते कामयाब थियो आहे जॾहिं राणा सगीर अहमद 460 वोट खणी पीपल्स पार्टी टिकट ते कामयाब थियो आहे इहे कुझु जेके आहिनि पंहिंजो नतीजा जेके पाण कुझु तव्हां पहिरियों ॿुधाए चुका आहियो पर हीउ ॾाढो इंट्रस्टिंग आहे जेकॾहिं खानपुर महर मां या असांखे मीरानी साहब जेको असांजो रिपोर्टर आहे उहो जेकॾहिं लाइन ते अची वञे त मुंहिंजे ख़्याल में छा चवंदो खानपुर महर हिकु जीटीए जो बि तव्हां ॿुधायो कि सीट खटी आहे पीपी जो बि माना हिकिड़ो गॾु रहियो आहे त इहे ॿई पाण में सौट आहिनि ऐं मोहम्मद बख्श जेको महर जेको हिन वक़्तु पीपी जो एमएन उनखे उते जी सरदारी जो पग भी पारायो वियो आहे उनजे बावजूद माना हिन वक़्तु हे नतीजा अचण छा था सम्झो छा उते पीपी मतलब उन्हनि जी का ख़िदमत नथी करे का उन्हनि जे तरक़ियाती कम नथी करे जंहिंजी वजह सां उहो अॼुकल्ह थोरो इन हवाले सां फुक़दान आहे न पीपल्स पार्टी जो उनमें कम करण या न करण जी ॻाल्हि न आहे ही दरअसल जेके इहे इलाइक़ा आहिनि न उहे तरक़ियाती कमनि खां वधीक जेको ट्राइबल ऐं फ्यूडल कनेक्टिविटी जेका आहे न उन्ही जे बुनियाद ते इहो सॼो कुझु हले थो हाणे इहो सॼो इलाइक़ो दरअसल पुराणे दौर खां वठी महर सरदारनि जो जेको आहे पंहिंजो उहो हुयो पर जॾहिं खां महर ख़ानदान जे अंदरि रिफ्ट पई आहे तॾहिं खां पोइ असां ॾिठो आहे त उनमें इहो असांखे नज़र आयो आहे ऐं ॿियो भेरो आहे गुज़िरियल भेरे जेको मूं चयो त ज़मीनी चूंडनि जे अंदरि जॾहिं अलीगढ़ महर जेको आहे पंहिंजे भाइटे खे बीहारियो हुयो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ उन वक़्तु मोहम्मद बख्श महर साहब पीपल्स पार्टी पारां बीठो उन वक़्तु बि पीपल्स पार्टी उन रिवायती ट्राइबल मेंटेलिटी खे शिकस्त ॾिनी हुई एज़ अ पार्टी हिन भेरे बि वरी जेको आहे पीपल्स पार्टी उते अलीगढ़ महर जे ट्राइबल ऐं फ्यूडल उनजे बावजूद बि छाकाणि त हुते हाणे इहो थियो आहे त तव्हांखे यादि हूंदो त इहो बि वॾो तकरार हुयो अॻे त जेको आहे जेका रिवायती तरह ते ग़ुलाम महर साहब जेका उन वटि पग हुई उनजो नंढो भाउ जेको हुयो अली अनवर हाजी अली अनवर महर साहब हो ग़ुलाम महर साहब पगदार हो ऐं उन खे हिकिड़ो जेको आहे पंहिंजो मोहम्मद बख्श महर साहब ॿियो उनजो पुटु आहे बंगुल ख़ान जेको हिते सूबाई सलाहकार आहे या स्पेशल सलाहकार आहे एंटी करप्शन ठीकु आहे न जॾहिं त हू जेके हिन अली हाजी अली अनवर महर साहब जा टे पुट आहिनि टे पुट हुआ जिन मां अली मुहम्मद महर साहब जेको अॻूणो वॾो वज़ीर हुयो उहो त हाणे पंहिंजो वफ़ात करे वियो आहे जॾहिं त बाक़ी ॿ आहिनि अलीगढ़ महर साहब ऐं राजा ख़ान महर जंहिंखे अली नवाज़ महर चवंदा आहिनि सर मूंखे लॻो त तव्हां वटि ताज़ा तरीन नतीजा अची चुका आहिनि थोरा शेयर कंदा हलो छो त नतीजनि जो वॾो इंतज़ारु हूंदो आहे नतीजा मूंखे लॻे थो तव्हां वटि ताज़ा तरीन अची विया आहिनि अब्दुल्ला तव्हां वटि नतीजा आया आहिनि पंहिंजे ज़िले जीअं फयाज़ साहब घोटकी खोड़ा टाउन जे थोरो जीअं फौजिया चए थी नतीजा खोड़ा टाउन जे 9 वार्ड मां 7 वार्ड पीपी खटिया आहिनि जॾहिं त 2 वार्ड जीटीए खटिया आहिनि ऐं वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार परवेज़ लाशारी कामयाब थियो आहे जंहिं 340 वोट कया आहिनि जॾहिं संदसि मुक़ाबले में जीटीए जो उम्मीदवार एडवोकेट ग़ुलाम अब्बास रतड़ 198 वोट कया आहिनि खोड़ा टाउन कमेटी जो वार्ड नंबर 2 ते पीपी जो उम्मीदवार मियां रहम हुजण कामयाब 460 वोट खणी कामयाब थियो आहे जॾहिं संदसि मुक़ाबले में जीटीए उम्मीदवार एडवोकेट ग़ुलाम अब्बास रतड़ 160 वोट कया आहिनि खोड़ा टाउन कमेटी जो वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी जो करमुल्ला उजण साहब 416 वोट खणी कामयाब थियो आहे जॾहिं त संदसि मुक़ाबले में जीटीए जो उम्मीदवार मियां पीर बख्श 189 वोट कया आहिनि खोड़ा टाउन कमेटी जे वार्ड 4 ते में जीटीए जो उम्मीदवार सैयद अतर शाह कामयाब थियो आहे जंहिं 300 वोट कया आहिनि संदसि मुक़ाबले में पीपी उम्मीदवार ख़ान मोहम्मद मेतलो साहब 220 वोट खया आहिनि मतिलबु आहे त हिन वक़्तु जेको आहे इन्हनि नतीजनि मुताबिक़ जॾहिं वार्ड नंबर 5 ते पीपल्स पार्टी जो मियां राज़िक ॾिनो हुजण 403 वोट खणी कामयाब थियो जॾहिं जीडी जो उम्मीदवार ग़ुलाम गफ़ार सुमरो साहब 314 वोट खणी सघियो आहे ऐं वार्ड नंबर 6 ते जीडीए जो मखदूम शाहरेज़ हाशमी कामयाब थियो आहे जंहिं 812 वोट खया आहिनि संदसि मुक़ाबले में पीपी उम्मीदवार सैयद सदा हुसैन शाह 777 वोट खया आहिनि खोड़ा टाउन कमेटी वार्ड नंबर 7 ते पीपी जो मखदूम नदीम हाशमी कामयाब थियो आहे जंहिं 526 वोट खया आहिनि संदसि मुक़ाबले में जीडीए उम्मीदवार मुमताज़ सहतो 378 वोट खया आहिनि खोड़ा टाउन कमेटी जो वार्ड नंबर 8 ते पीपी जो ग़ुलाम मुस्तफ़ा ख्वाजा 524 वोट खणी कामयाब थियो आहे जॾहिं त आज़ाद उम्मीदवार सैयद मुर्तज़ा शाह 353 वोट हासिल करे सघियो आहे
जो आखिरी वार्ड है यानी 9 वार्ड खोड़ा टाउन कमेटी जो उनमें पीपी उम्मीदवार कुर्बान गुलाल कामयाब थो जैसे जै 295 वोट किया संदस मुकाबले में जीडीए उम्मीदवार इरशाद गुलाल जो 260 वोट किया हाँ यो है मतलब खोड़ा जो खैरपुरा सैयद कैमरी शाह जो ज़िलो है उते ज़ाहिरा पीर पागारे साहब जो भी ज़िलो है मतलब उन हवाले से एक दफ़ो ॿी घोटकी के हवाले से जीडीए की आइकॉनिक फिगर उते अलीगढ़ महर आहे इते खैरपुर ज़िले में वरी पीर साहब पागारे जे करे माना उते हिकिड़ी उन्हनि जी फॉलोइंग ऐं कनेक्टिविटी जो आहे पर 9 मां 7 वार्ड पीपल्स पार्टी खोड़ा टाउन कमेटी जा खटे वॾी अक्सरियत सां इहा जेका टाउन कमेटी पंहिंजे हुन में आहे सही मोरो ॾिसो न जेको हर ज़िले जी तव्हां जॾहिं ॻाल्हि था कयूं उते का न का हिकिड़ी फिगर वेठी आहे जेका एंटी पीपल्स पार्टी आहे हाणे मोरे में जॾहिं हलंदासीं त मोरे जो जेको आहे जतोई ख़ानदान गुलाम मिर्ज़ा जतोई साहब उनजो वालिद साहब जेको वज़ीर आज़म रहियो केयर टेकर गुलाम मुस्तफ़ा जतोई साहब उहो पीपल्स पार्टी जो अॻवान हुयो पोइ पीपल्स पार्टी सां हुन बिटरे कई ऐं वञी हो पंहिंजो ॿिए पासे वञी बीठो पोइ वरी उनजी बुनियाद ते केयर टेकर उन बि थियो हाणे उनमें वार्ड नंबर 12 पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंसूर अली सोलंकी 228 वोट खणी कामयाब थियो जंहिं उते जीडीए जे शाहजहान राजपूत 140 वोट किया जीडीए मतलब इहो जेको असांजा जतोई जंहिंजो ज़िक्र कयोसीं ख़ानदान जा जेके आहिनि सालेपट माना वरी पाण हलूं था सखर ज़िले में सालेपट जो गैर सरकारी नतीजो यूसी उम्मीदवार जीडीए चेयरमैन फोटो मंगरियो 784 वोट खणी कामयाब थियो आहे जॾहिं त पीपी उम्मीदवार चेयरमैन कर्नल शंबाणी 119 वोट खणी हारायो हाणे सालेपट वरी उते मतलब इहो बेसिकली महर बिरादरी जो टक्का जंहिंजे करे उते जेको आहे नतीजा जेके आहिनि उहे पार्टियुनि खां वधीक जेको आहे उनजे करे आहिनि त उते जीडीए जो माना इन इलाइक़े में अलीगढ़ महर जी जेका फॉलोइंग आहे मोहम्मद शुमार शायदि वधीक आहे जॾहिं त ज़िले कौंसिल जी सीट ते नूर मोहम्मद महर जीडीए जो उम्मीदवार 611 वोट खणिया आहिनि ऐं पीपी उम्मीदवार जेको आहे मंसूर मक्सी साहब 3 वोट खणी हारायो आहे सो इहे नतीजा हुया पर ॾिसो था त हर जगह ते पीपल्स पार्टी लीड करे पई पर उते को न को ट्राइबल ऐं को ख़ानदानी किथे अलीगढ़ महर जी सूरत में किथे गुलाम मुर्ज़ा जतोई जी सूरत में किथे पीर पागारे साहब जी जतोई सूरत में थरपार काॾे हलंदासीं अरबाब जी सूरत में जेकॾहिं शिकारपुर हलंदासीं सर मतलब ॾिठो वञे त ओवरऑल उन्हनि खे लीड करे पई हुननि जे पंहिंजे गढ़ मां अगर पीपल्स पार्टी मतिलबु हुतां घणी सीटूं पई खणे त पीपल्स पार्टी लीड पई करे जी अब्दुल्ला अमा ॿुधायो मुंहिंजे ख्याल में फैज़ साहब शरारतकोट में पीपल्स पार्टी जी अञा ताईं को अहिड़ी मुखालफ़त पार्टी न आहे ॿी का उन बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी शरारतकोट जे म्यूनिसिपल कमेटी जे 14 वार्डनि मां 11 जेको आहे सो पीपल्स पार्टी कामयाब थी वई आहे जॾहिं त जेके 3 आहिनि उन्हनि में जेको आहे शिकस्त खाधी आहे ख़ासि तौर ते वरी हिकिड़ो वार्ड नंबर 2 ते जेको आहे 50 वोट ते पीटीआई जे उम्मीदवार जेको आहे सो उनखे शिकस्त ॾिनी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार असद खे अहिड़ी तरह जेको आहे म्यूनिसिपल कमेटी शहदादकोट में जेको रिज़ल्ट आहे उहो मुकमल तौर ते अची वियो आहे जेके गैर सरकारी गैर नतीजा शहदादकोट माना तव्हांजो पंहिंजो शहर बिल्कुलु असांजो शहर तॾहिं जीअं तव्हां शुरूआत कई घोटकी जी त मां डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट मूंखे चयो त पहिरियों मां शुरूआत थो कयां तंहिं करे जेको आहे असांजी टोटल जेके हिन 14 वार्डनि ते हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार कामयाब थिया आहिनि उहे अॻु में मुंहिंजे दोस्त इरफान बि ॿुधाए छॾिया हुया पर उन में कुझु रहियल हुया जेके हाणे मुकमल तौर ते रिज़ल्ट आयो आहे उहो मां नाज़रीन खे शेयर कंदुसि त वार्ड नंबर 1 पीपी जो उम्मीदवार सद्दाम हुसैन लाशारिया जे कामयाबी हासिल कई आहे जिन में वार्ड नंबर 3 ते पीपी जे उम्मीदवार तारिक बिरोही वार्ड नंबर 4 ते पीपी जे फहद हुसैन लांगा वार्ड नंबर 5 ते पीपी जे उम्मीदवार अल्ताफ़ सीलरे ऐं वार्ड 7 ते बाबू करम बिरोही जेको पुराणो ख़ानदान आहे हिकिड़ो शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे जो दोस्त आहे बाबू करम जेको आहे सो बिरोही जेको हुननि जो ॾाढो हुयो उनखां अलावा वार्ड नंबर 8 ते जेको गुलाम अब्बास सुमरो वार्ड नंबर 9 में नदीम सुमरो वार्ड नंबर 10 में बारान बिरोही वार्ड नंबर 13 में यार मोहम्मद रिंद ऐं वार्ड 14 में जेको आहे प्रकाश हरियाणी कामयाबी हासिल करे वरिती आहे पर मां हिते हिकिड़ो दिलचस्प इहो बि मुक़ाबिलो हुयो त जेको उहिदेदार हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी शहदादकोट जो जनरल सेक्रेटरी कुर्बान सुमरो उहो हिकु आज़ादु उम्मीदवार जे साम्हूं बीठल हुयो ऐं उहो आज़ादु उम्मीदवार करम मक्सी उनखे शिकस्त ॾेई छॾी आहे हाणे गंबट जेको आहे हिकिड़ी ॿी म्यूनिसिपल कमेटी आहे खैरपुर ज़िले जी उन्ही जे जेके कुझु वार्डनि जा नतीजा आया आहिनि गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा जीअं पाण चऊं था हर भेरे हर रिज़ल्ट अनाउंस करण खां पहिरियों
वार्ड नंबर 5 ते जेको आहे पीपी उम्मीदवार अज़ीज़ फुल जेको आहे उहो 528 वोट खणी सोभारो थियो आहे, जॾहिं त जीटीए जो गौस बख्श जेको आहे 218 वोट 18 वोट खणी ॿिए नंबर ते आयो आहे। ईअं हिकिड़ो ॿियो वार्ड आहे म्यूनिसिपल कमेटी गंबट जो वार्ड नंबर 8, उनजे गैर हतमी नतीजनि गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ जीटीए जो नूरुल हुदा शाह 555 वोट खणी सोभारो थी वियो, जॾहिं त पीपी जो शोएब खोरो साहब 427 वोट खणी जेको आहे हाराए वियो। वार्ड नंबर 7 ते जो जेको नतीजो आयो आहे उनमें पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार सिकंदर थेबो 860 वोट खणी सोभारो थियो आहे, जॾहिं त जीटीए जो सुनत थेबो 325 वोट खणी ॿिए नंबर ते आयो आहे। ईअं जेको आहे गंबट जो वार्ड नंबर 12 जो गैर सरकारी गैर हतमी नतीजो जेको असां वटि आयो आहे, पीपुल्स पार्टी जो अब्दुल शकूर 1011 वोट खणी कामयाब थियो आहे, जॾहिं त जीटीए जो असदुल्ला शेख 575 वोट खणी हाराए वियो आहे। इहे जेके आहिनि पंहिंजो 18 जो रिज़ल्ट आयो आहे, हुनमें वार्ड नंबर 8 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी उम्मीदवार नौमान खोखर जेको आहे वार्ड नंबर 8 ते 517 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त अल्ताफ़ खोखर जेको आज़ाद उम्मीदवार आहे उहो 423 वोट खणी ॿिए नंबर ते। गंबट जो पाण हवाल पिया कयासीं त गंबट में वार्ड नंबर 13 जो जेको रिज़ल्ट आहे गैर सरकारी गैर हतमी में JUI जो मौलवी नेमतुल्लाह 616 वोट खणी कामयाब थियो आहे, जॾहिं त जीटीए जो ख़ालिद शेख 456 वोट खणी ॿिए नंबर ते आयो आहे। इहे जेके आहिनि गंबट जे जेको आहे 4-5 जेके आहिनि वार्डनि जा नतीजा आया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में असांजी टीम जल्द ई गंबट खे कंपाइल करे पाण खे ॿुधाईंदी। अहिड़ी तरह कंदकोट जे 12 वार्डनि मां जेको आहे उहो रिज़ल्ट अची वियो आहे। तक़रीबन पीपुल्स पार्टी 10 वार्डनि ते जेको आहे सो कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त अञा जेके 2 वार्ड आहिनि उन्हनि जो रिज़ल्ट बाक़ी रहियल आहे। त गंबट जे हिकिड़े ॿिए वार्ड जो रिज़ल्ट मूं वटि आयो आहे। गंबट म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 2 उते जीटीए जो मसूद ख़ालिद 334 वोट खणी सोभारो थी वियो आहे, जॾहिं त पीपुल्स पार्टी जो नज़ीर उजान 305 वोट खणी ॿिए नंबर ते आहे हिन वक़्तु। जॾहिं त वार्ड नंबर 3 ते गंबट जी म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 3 ते जीटीए जो उम्मीदवार एजाज़ अली मरी गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ 525 वोट खणी कामयाब थियो आहे। पीपी जो उम्मीदवार मंठार फुल साहब 400 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। ईअं ई गंबट म्यूनिसिपल कमेटी जो वार्ड नंबर 9 जिते गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मुताबिक़ पीपी उम्मीदवार सुरेश कुमार 474 वोट खणी सोभारो थियो आहे, जॾहिं त जीटीए जो जमील उजण 260 वोट खणी सघियो आहे। इहे गंबट जा जेके आहिनि पंहिंजो गंबट बि म्यूनिसिपल कमेटी जा तक़रीबन नतीजा काफ़ी वार्ड्स अची विया आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त असांजी स्क्रीन ते बि हाणे अचणु घुरिजनि। हिन वक़्तु ख़ैरपुर ज़िलो ई हले पियो। ख़ैरपुर ज़िले में मुंहिंजे ख़्याल में ही टाउन कमेटी खोड़ा आहे ऐं ॾिसो था टाउन कमेटी खोड़ा में पीपुल्स पार्टी तक़रीबन जेको आहे खोड़ा नतीजा अचण जो सिलसिलो ऐं उन्हनि जे मौसूल थियण जो सिलसिलो त जारी रहंदो ऐं असां नाज़रीन खे इन जे हवाले सां पल पल अपडेट रखंदा रहंदासीं। छा था सम्झो चूंडूं थी रहियूं आहिनि, इन में हिन वक़्तु नौजवान तबिको जेको हिकिड़ो वॾी तादाद में हिसो वठी रहियो आहे ऐं उन खां अलावा इहो जो ट्रांसजेंडर बि हिसो वठी रहिया आहिनि, छा था सम्झो नौजवान तबिके खे म्यूनिसिपल कमेटी ठुल ज़िलो जेकबा जा जेके आहिनि 10 वार्डनि जो नतीजो अची वियो आहे, जिते 10 जा 10 वार्ड पीपुल्स पार्टी मां इंटरप्ट कंदमि ब्रेक खां पोइ था इन ॻाल्हि ते असां ॻाल्हायूं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो।